जी नाज़रीन, जिते हिन वक्त असीं मौजूद आहियूं सूर बादशाह चौक ठिकराठो ते, जिते समाजी सियासी ऐं मज़हबी धुरियूं जेके ठिकराठो में नासूर बणियल समाजी बुरायूं आहिनि, ख़ासि करे आकड़ा पर्ची, जुआ, शराब, चर्स ऐं ॿियूं जेके समाजी बुरायूं आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ ही सभई जेके शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि ऐं सियासी समाजी ऐं मज़हबी धुरियूं एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। ही असां बाइकाट रिकॉर्ड कराए रहिया आहियूं या जेको मुज़ाहिरो कयो पियो वञे उहो आहे समाजी बुराइनि ख़िलाफ़ु। ख़ासि करे असांजे ठिकराठो शहर में गुज़िरियल केतिरे ई अरसे खां समाजी बुरायूं एतिरियूं त वधी वियूं आहिनि जो इलाइक़े जा जेके असांजा नौजवान आहिनि उहे नशनि, चोरियुनि ऐं शराबखोरी ऐं ॿियनि शयुनि ते लही पिया आहिनि। ख़ासि करे जेको आकड़ा पर्ची जो धंधो आहे उहो हिते आम जाम आहे। असांजो जेको हीउ एहतजाज आहे उहो इहो ई आहे त जेकॾहिं कंहिं बि इलाइक़े खे ख़राबु कयो वेंदो आहे त उन में सभ खां वॾो जेको सबबु हूंदो आहे या रीज़न हूंदो आहे उहो समाजी बुरायूं हूंदियूं आहिनि। असांजी SSP सखर संगार मलिक साहब खे रिक्वेस्ट आहे, उनखे अर्ज़ु रखिजे थो त ठिकराठो शहर में जेके समाजी बुरायूं आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु को एक्शन खणी हितां जे माण्हुनि में जेको ही नशे वारी आदत, आकड़ा पर्ची या ॿियूं जेके चोरी समाजी बुरायूं आहिनि उन्हनि खे बंदि कयो वञे त जीअं हिन इलाइक़े में तालीम ऐं अमन बरक़रार रही सघे। जो जेको एहतजाज आहे ठिकराठो शहर में रखियो वियो आहे सियासी समाजी दोस्तनि सहाफ़ी बिरादरी जे तवण सां त हिकिड़ो आकड़ा पर्ची बुराई बेहयाई जे ख़िलाफ़ु आहे। जेको वॾे में वॾो आज़ार आहे उहो आकड़ा पर्ची ऐं जुआ आहे, जंहिंमें नओं नसुल तबाह थिए पियो, तालीम मुतासिर थिए पई ऐं जॾहिं उहे चोर जेके आहिनि, चोर जेके पैदा थियनि पिया उहे जुआ ऐं इन आकड़ा पर्ची जे करे पैदा थियनि पिया। असांजी SSP सखर, DIG सखर, DC सखर ऐं वस वारा ऐं ईमानदार जेके बाला ऑफिसर आहिनि उन्हनि खे इहा असांजी घुर आहे त ठिकराठो जे पसगिरदाई डंडी आहे या काफ़ी शहरनि जिथे फ़हाशी उरियानी जा बि अॾा हलनि पिया ऐं मंशियात सरेआम हले पई, पुलिस उन जो कोई तारक न पियो वठे। असांजी SSP सखर खे गुज़ारिश आहे त तव्हां नौजवान आहियो ऐं बहितरीनु इंसान आहियो, अहिड़नि माण्हुनि जे ख़िलाफ़ु इन्हनि जा जेके सरपरस्त आहिनि इन ख़िलाफ़ु कार्रवाई करे क़ानूनी घुर्जियूं पूरो करे इन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए वञे। हिते असांजे गॾु थियण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त ठिकराठो में समाजी बुरायूं तमामु वधी वियूं आहिनि, जेके ॾींहों ॾींहुं तमामु जेको आहे उरूज ते पहुची रहियूं आहिनि, जंहिंमें जुआ, आकड़ा पर्ची जेको आहे तमामु असांजे लाइ आज़ार थी वई आहे ऐं मंशियात फिरोश बि हिते वधी विया आहिनि। असां बराए महिरबानी गुज़ारिश कयूं था क़ानूनी इदारनि खां त हिननि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे ऐं जेको आहे हिननि खे क़ानून जे कटहरे में आंदो वञे, इन समाजी बुराइनि खे ख़तमु कयो वञे, असांजी तालीम खे बचायो वञे। छो जो तालीम हूंदी त असांजो सभु कुझु हूंदो। असांजे नए जेको नसुल आहे तालीम याफ़्ता उन्हनि खे तबाह कयो थो वञे। असांजो हीउ पुरअमन एहतजाज आहे। न पुरअमन एहतजाज में असां मुतालबो कयूं था जेकॾहिं इन समाजी बुराइनि खे ख़तमु न कयो वियो त असांजो एहतजाज जो जेको दाइरो आहे अञा वधाईंदासीं। ठिकराठे में बुरायूं ख़तमु कयूं वञनि, आकड़ा पर्ची आहे ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे, आकड़ा पर्ची रोज़ जो चोरियूं मामूल बणियल आहिनि। असां वस वारनि खे अपील था कयूं त हितां जो अमन बहाल कयो वञे, ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे, आकड़ा पर्ची, जुआ, फ़हाशी बंदि कई वञे, चोरियूं बंदि कई वञे। त असां ही सभु अॼु हिते गॾु थिया आहियूं। सिर्फ़ु आकड़ा पर्ची जेके हिन पंहिंजे असांजे ठिकराठे शहर में बुरायूं वधी वियूं आहिनि, हर पासे आकड़ा पर्ची, जुआ, ताश, पत्ता, हर शइ हले थी। असांजा नासूम बछड़ा जेके बीठा आहिनि तव्हां ॾिसी रहिया आहियो, इन्हनि जो मुस्तक़बिल एॾो तबाह थियणु लॻो आहे, असां वटि का बि सहूलियत न आहे बिल्कुलु। यानी सिर्फ़ु जुआ, आकड़ा पर्ची हले थी। महिरबानी करे SSP साहिबु सखर खां असां मुतालबो कयूं था त तव्हां सखर शहर में नवां आया आहियो, पसगिरदा ऐं ॿारियाड़ी ते थोरो ध्यानु ॾियो। असांजे शहरनि में जुआ, आकड़ा पर्ची, चोरियूं, बदअमनी वधी रही आहे, इन ते थोरो तव्हां रोकरायो त बहितरु थींदो। महिरबानी तव्हांजी थींदी। SSP साहिबु संगार मलिक साहिबु तव्हांजी महिरबानी थींदी। शहर ठिकराठे में डेली वारी जुआ जेकी आकड़ो पर्ची सुबुह जो 11 खां वठी राति जो 11 बजे ताईं हले थी पई। असांजा जेके नंढड़ा ॿार आहिनि, नासूम ॿार आहिनि, उहे पढ़ण जे बजाए उहे आकड़ा यादि कयो था वठनि। उन्हनि खां पुछा कयूं था बसि सबक़ु ॾिसो हिते 15 जो आकड़ो लॻंदो। सो तंहिंजे करे असां गुज़ारिश था कयूं SSP सखर खां त जेकी डेली वारी जुआ आहे बराए महिरबानी इहा बंदि कराई वञे। मुज़ाहिरीन DIG सखर ऐं SSP सखर संगार मलिक खां इहा अपील कई त ठिकराठो में मूज़ी मर्ज़ जियां बणियल आकड़ा पर्ची ऐं जेका ॿी समाजी बुराई आहे, जुआ, शराब, चर्स, जेको बि आकड़ा पर्ची सुमयत जेके बि समाजी बुरायूं आहिनि उन जे जेके उन में मुलविस आहिनि, जेके कटिंग करनि था, जेके जुआ जूं टिकरियूं हलाइनि था, जेके शराब हलाइनि था, जेके चर्स हलाइनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ु फौरी तौरु एक्शन वठी उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे
ऐं हुननि वधीक चयो त जेकॾहिं असांजे जेको आहे इन एहतजाज खे न ॾिनो वई का मोट, असां वधीक एहतजाज जो दाइरो जेको आहे SSP सखर ऑफिस ताईं वधाईंदासीं। कैमरामैन मुग़ल मार सां गॾु मजीद मर, सिंध TV न्यूज़ टिकराटो।